दोस्तों वरी हिकु नओं फ्रॉड एहसास एमरजेंसी कैश प्रोग्राम खे माण्हू हिकु ज़रियो बणाइनि था। वेबसाइटियूं पंहिंजूं फेक ठाहिनि था, उन्हनि मां फ्रॉड कनि था, माण्हुनि खे लिंकियूं था ॾियनि त जीअं माण्हू उन्हनि में अचनि त एड वग़ैरह हलनि त उहे पैसा कमाइनि। मां तव्हांखे अहिड़े हिसाब सां हिकिड़ो पहिरियां बि आयो हुयो वेबसाइट, उहा बि मां तव्हांखे ॿुधाई त फेक हुई। वरी हिकु नई वेबसाइट आई आहे जेका फेक आहे। इन व्हाट्सअप जे इन जी लिंक जी माना धूम मचियल आहे। ठीकु आहे, मां तव्हांखे ॾेखारियां, इहा बिल्कुलु फेक आहे। तव्हां ॾिसिजो त हुन लिंक ते क्लिक करण खां पोइ छा थो थिए। हीअ ॾिसो दोस्तों, 31 अक्टूबर से पहले नीचे दिए गए लिंक पर क्लिक करके रजिस्ट्रेशन करवाएं और एहसास प्रोग्राम से 12,000 हासिल करें। ठीक है, और हेठों लिखो अथनि नोट 31 अक्टूबर 2021 के बाद दरख्वास्त वसूल नहीं की जाएगी। ठीक आहे, त जीअं माना माण्हू तकड़ि करे ऐं वेबसाइट ते हिन ते लिंक ते क्लिक करनि त जीअं अॻिते हो पैसा कमाइनि। जेको बि इहा लिंक ठाहे थो उहो पैसा कमाए थो। बिल्कुलु फेक आहे, पर जेकॾहिं तव्हांखे रियल थी लॻे, तव्हांखे लॻे थो त न हीअ वाक़ई सही आहे ऐं असांखे पैसा मिलंदा, त तव्हां अंदरि हलो, मां तव्हांखे वधीक ॾसां थो त हिन में छा आहे, जंहिंजे करे तव्हां बि सम्झंदव त माना हीअ ग़लति आहे। हाणे हिते तव्हां ॾिसो, रजिस्ट्रेशन की आख़िरी तारीख़ 31 अक्टूबर है अब तक, हे माण्हू लिखिया अथनि। ठीकु आहे, त माना एतिरी रजिस्ट्रेशन हिन माण्हुनि करवायूं। हिन मां हिते नालो लिखिणो आहे, नालो मां को बि लिखां। ठीकु आहे, हुन खां पोइ चवनि था तव्हांजे ख़ानदान मां कंहिंखे पैसा पहिरियां मिलनि था या न, इन जे करे असां हिनखे लिखूं था त हा, लिखनि था क्या आपके ख़ानदान में किसी में से किसी को एहसास प्रोग्राम से पैसे मिले हैं, लिखंदासीं नहीं। ठीकु आहे, हुन खां पोइ पंहिंजो शनाख़्ती कार्ड लिखिणो आहे। हुन खां पोइ सूबो सिंध जेको बि तव्हां सूबो जो लॻायो, हुन खां पोइ नेक्स्ट कयो। हाणे हिते तव्हां ॾिसो, हमें आपकी दरख्वास्त कामयाबी के साथ मौसूल हो गई है। ठीक है, पाकिस्तान की तरक्की में हमारा साथ दें और ये मैसेज आगे शेयर करें, शेयर करके पाकिस्तानी अवाम की मदद करें। हाणे हिते तव्हां सम्झो उहा ॻाल्हि, हीअ चवनि था मैसेज अॻिते शेयर कयो। हाणे शेयर करण खां बिना हे गेट रजिस्ट्रेशन ID असांखे न मिलंदी। हे ॾिसो, क्लिक कयोसीं हिन ते, न मिलंदी। हे ॾिसो छा था चवनि त 10 ग्रुपनि में हिन खे माना शेयर कयो, 10 ग्रुपनि में हिन खे शेयर करिणो आहे। हाणे तव्हां सम्झो, हिन असां लिंक खे जो 10 ग्रुपनि में शेयर कंदासीं, वरी उहे साॻियो कमु कंदा, वरी अॻिते वेंदी, वरी अॻिते वेंदी। इन सां सिर्फ़ु हिननि खे फ़ाइदो आहे जिन हीअ लिंक ठाही आहे, बाक़ी असांखे 12,000 हिन मां मिलणा ई न आहिनि। ठीकु आहे न, त हाणे हिते जीअं मथे ईंदव त व्हाट्सएप ओपन थींदो। ठीकु आहे, हिन मां तव्हां कंहिं न कंहिं ॾे हिन लिंक खे मोकिलींदव। जीअं मां हिकिड़े ॾे त मोकिलियो, हे मैसेज साॻियो ॾे वेंदो, हे लिंक सां गॾु, हे लिंक सां गॾु ॾे वेंदो। त वरी ओॾो वारो हिन ते क्लिक कंदो, सिर्फ़ु ईअं खोलींदो। सिर्फ़ु बेवकूफ़ी आहे, बेवकूफ़ था करनि माण्हुनि खे ऐं पाण कमाइनि था हिन मां। हे लिंकियूं ठाहिण जो हुननि खे वॾो फ़ाइदो आहे, हे पैसा ॾींदा आहिनि एड्स जेके हलंदा आहिनि हिन लिंकियुनि ते। त इन जे करे हिननि जे चवण ते न अचिजो, ऐं हिन में जेको आहे सो कोई फ़ाइदो न आहे। तव्हां न्यूज़ ॾिसो, न्यूज़ में तव्हांखे सानिया निश्तर बिल्कुलु सही सही इंफॉर्मेशन ॾींदी, ऐं उन अहिड़ी का ॻाल्हि कई न आहे त माना हे पंहिंजो लिंक अहिड़ी असां ठाही आहे जंहिंमें तव्हांखे माना अप्लाई करिणो आहे। हू हाणे रजिस्ट्रेशन सेंटर था खोलनि जिन में तव्हां जन वटि तव्हां वञी ऐं हिते रजिस्ट्रेशन पंहिंजी माना कराईंदव। ठीकु आहे, त मां हे कयो आहे ऐं पंहिंजो 10 खे कयो हुयुमि। ठीकु आहे, त उन खां पोइ हिते मां गेट रजिस्ट्रेशन ID ते क्लिक कयो हुयुमि, त पंहिंजो हिकिड़ी ऐप आई हुई जेका मां तव्हांखे हाणे ॾेखारियां थो। ठीकु आहे, त हुन जे लाइ
उन जे लाइ ॾिसो तव्हां हीअ ऐप आहे, हीअ ऐप इंस्टॉल पई थिए उते, ठीकु आहे न। 10 ग्रुपनि में पंहिंजो इहो शेयर कंदो लिंक, त तव्हांखे हीअ ऐप इंस्टॉल करणी आहे। एहसास प्रोग्राम जेका हीअ बि उन्हनि वेबसाइट वारनि ठाही आहे। हिन में छा आहे, तव्हां क्लिक कयो हिन ते, ॾिसंदा हलिजो, बिल्कुलु वीडियो खे कटे न छॾिजो, स्किप किथां बि न कजो, वीडियो खे ज़रूरु ॾिसिजो त जीअं तव्हां सम्झो। हाणे हिते छा एड था हलनि, हिन ऐप में इहे जेके एड आहिनि हिननि जी कमाई आहे, सिर्फ़ु उन्हनि खे हिनखे कटियोसीं, ठीकु आहे। हाणे हिते रजिस्ट्रेशन करें, हिन ते क्लिक कयो, ॾिसो रुगो एड था हलनि, वरी हिते एड आयो। हिन में छा फ़ाइदो आहे, कोई बि हिन में फ़ाइदो न आहे। हिन में हिकिड़ो तव्हां शिनाख्ती कार्ड नंबर हणंदव, वरी रिबोट ते पंहिंजो निशाननि ते क्लिक करे रिबोट पास करे, उन खां पोइ वरी क्लिक करें त वरी क्लिक कंदव, बसि चवंदा तव्हांजी रजिस्ट्रेशन मथे थी वई आहे, ॿियो हिन खां कुझु बि न आहे। वरी हिन ते ईंदासीं, पंहिंजी रक़म की मालूमात, त साॻी वेबसाइट खुलंदी जेका पंहिंजो ऑफिशियल वेबसाइट आहे, माना चेक करण जे लाइ जेका सानिया निश्तर पंहिंजो मुतारिफ़ कराई हुई, उहा ई बिल्कुलु हिन ते तव्हांखे नज़र ईंदी। हाणे हीअ ॾिसो, हीअ साॻी ऐप आहे, हिते कार्ड नंबर हणिबो आहे, हेठि ऐं पंहिंजो इहे तस्वीर में जेके 3 अखर आहिनि इहे लॻाए तस्दीक करिणो आहे। उन खां पोइ हीअ तव्हांखे ॿुधाईंदा त तव्हां इन प्रोग्राम जे लाइ आयल आहियो या न। हीअ साॻी वेबसाइट खणी हिन में लॻाई अथनि अंदरि ऐप में। दोस्तो, मां तव्हांखे बिल्कुलु क्लियर ॿुधायो आहे, वधीक तव्हांजे हथ में आहे। दोस्तनि खे ॿियनि खे बि शेयर करण सां उन्हनि खे बि माना बेवकूफ़ बणायो थो वञे, त महिरबानी करे जेके बि पंहिंजा होशियार दोस्त आहिनि उहे कंहिंॾे बि शेयर न कंदा, हिन खे खोलनि ई न। मां खोलियो आहे, मां हिन खे सम्झो आहे, इन जे करे हीअ वीडियो ठाहियो आहे, त जीअं अॻिते बि दोस्त सम्झनि ऐं माना पंहिंजो वक़्तु हिते ज़ाया न करनि, ठीकु आहे। दोस्तो, जेकॾहिं असांजो चैनल तव्हांखे पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। अल्लाह हाफ़िज़।